يا نبي سلام عليك، يا رسول سلام عليك، يا नहमदहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। सब तारीफ़ूं अल्लाह सुब्हानहु व तआला जे लाइ, सब इबादतूं अल्लाह सुब्हानहु व तआला जे लाइ। अॼु जो भलारो ॾींहुं जुमो मूंखे मुबारक हुजे। दुआ है रब्बुल आलमीन खां अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांजे लाइ आसानी पैदा फ़रमाए। अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांखे ख़ुशि रखे। सुता उथी जाग निंड न कजांइ एतिरी, जे तूं साणी भाइयों सो मांझांदे जो माग, सुल्तानी सुहाग निंड कंदे न मिले। अॼु जो मौज़ू असांजो तहजद जे हवाले सां आहे, त कोशिशि कयो तव्हां तहजद पढ़ो। उमेदु आहे काफ़ी माण्हू तहजद पढ़ंदा बि हूंदा, काफ़ी माण्हुनि खे तहजद जे बारे में ख़बर बि हूंदी, त कोशिशि कयो तहजद नमाज़ पढ़ो। बुज़ुर्गान दीन बि इहो अमल कयो आहे, तो उहो आहे 8 रकातनि जे हवाले सां 2 रकातूं नफ़िल जेको आहे कोशिशि के 4 नफ़िल। कोशिशि कयो त हर नफ़िल में अलम शरीफ़ खां पोइ 3 भेरा कुल हुवल्लाहु अहद, कुल हुवल्लाहु अहद सूरह इख़लास कोशिशि कयो त पूरी 3 दफ़ा इहे पढ़ो। अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांखे बरकत ॾींदो। त टोटल 8 रकातूं थींदियूं तहजद जूं। तहजद जी पढ़ण जो मज़ो ई पंहिंजो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला खां दुआ आहे त अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांखे हिते बि तहजद नसीब फ़रमाए। अल्लाह करे जल्द मके मदीने में वञो ऐं उते तहजद पढ़ो। ॾिसो त तहजद पढ़ण में कहिड़ो न मज़ो आहे, कहिड़ो न सुरूर आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला तहजद पढ़ण वारनि जे लाइ खोड़ सारियूं भलायूं रखियूं आहिनि। अल्लाह सुब्हानहु व तआला उन बंदे जूं हाजतूं पूरियूं फ़रमाए थो। अल्लाह सुब्हानहु व तआला उन बंदे जे लाइ पंहिंजे मख़लूक जे दिलि में इज़्ज़त मुहबत अता फ़रमाए थो। अल्लाह सुब्हानहु व तआला उन बंदे लाइ ज़िंदगी तमामु घणी आसान फ़रमाए थो। तव्हांजे चहिरे में मासूमियत अची वेंदी, तव्हांजी ज़िंदगी में नूर पैदा थी वेंदो। कोशिशि कयो तहजद पढ़ो। तहजद सां बड़ियूं बीमारियूं दूरि थी वेंदियूं। तहजद सां उहे मसइला जेके बिल्कुलु हल नथा थियनि ऐं तमामु घणो इंसानु परेशान आहे, कोशिशि कयो तहजद पढ़ो। अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे हबीब जे सदके तहजद नमाज़ पढ़ण जे सदके अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांजे मथां करम फ़रमाईंदो। अल्लाह वॾो गफ़ूर रहीम आहे। फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरू ली वला तकफ़ुरून। तव्हां मूंखे यादि कयो, मां तव्हांखे यादि कंदुसि। मुंहिंजी शुक्रगुज़ारी कयो ऐं मुंहिंजी नाशुक्री न कयो। केॾा न भला भाग आहिनि असांजा। त अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुर पाक में फ़रमाए थो, तव्हां मूंखे यादि कयो, मां तव्हांखे यादि कंदुमि। त उहो बंदा पोइ तूं छो नथो उथें, छो नथो पंहिंजे रब सां उथी करे ओरे। कोशिशि कयो त दुआ जो इहतमाम बि तमामु घणो कयो, वॾो कयो। कोशिशि कयो दुआऊं घुरो। मुसले खे टाइम ॾियो। कोशिशि करे नमाज़ पढ़ी जल्दी भॼण जी कोशिशि न कयो, उते विहण जी कोशिशि कयो। अल्लाह जो ज़िक्र करण जी कोशिशि कयो। उथंदे वेहंदे अल्लाह जो शुक्र अदा कयो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, सुभान अल्लाह पढ़ो, अल्हम्दुलिल्लाह पढ़ो। कई ज़िक्र अस्कार आहिनि, उथंदे वेहंदे पढ़ो। कोशिशि कयो अल्लाह जो शुक्र अदा कयो ऐं राति जो तहजद जे पढ़ण जो इहतमाम कयो। यकीन कयो ज़िंदगी में तमामु घणी बहार अची वेंदव। यकीन कयो ज़िंदगी तमामु घणी आसान थी वेंदव। तहजद पढ़ण जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि। मां नंढी क्लिप में वधीक त कुझु नथो चई सघां। तव्हां उमेदु आहे तव्हां पाण बि रिसर्च में ज़रूरु कंदो। ॿियो हिकिड़ो नंढिड़ो फ़क़ीरी अव्हां सां चाहियोसीं त अव्हांखे कुझु न कुझु तव्हां सां शेयर कजे। त ख़ुदा न ख़ास्ता को अहिड़ो को कमु आहे जेको नथो थिए, या तव्हां सम्झो था कंहिं माण्हू में को अहिड़ो कमु आहे जेको माण्हू कमु न कंदो, या तव्हांखे लॻे थो थोरो मुश्किल आहे, त कोशिशि कयो पंहिंजे हथ ते 100 भेरा इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन इहो पढ़ी करे दम कयो ऐं पोइ मुठ बंदि करे वञो। कोशिशि करे वञी करे ऐं इहो पढ़ंदा वञो ऐं उन माण्हू सां वञी करे हथु मिलायो। इंशा अल्लाह अज़्ज़ व जल अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे हबीब जे सदके इन पढ़ण जे सदके अल्लाह करम कंदो। उन माण्हू जे दिलि में अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांजे लाइ मोहबत ऐं इज़त विझंदो ऐं इंशा अल्लाह उहो तव्हांजो जाइज़ कमु इंशा अल्लाह उहो हमारा ज़रूरु कंदो। जेको माण्हू में जेको कमु हूंदो उहो ज़रूरु कंदो इंशा अल्लाह। औरतुनि खे मुसाफ़े जे लाइ मना कयो आहे त हे मर्द हज़रात कोशिशि कनि त उन सां हैंडशेक करण जे दौरान जेको आहे इहो पढ़ी करे हैंडशेक कनि। खोड़ सारियूं अव्हां जे लाइ दुआऊं। अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांखे आबाद रखे, ख़ुशि रखे। मूंखे दुआउनि में यादि रखिजो। वॾी महिरबानी। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।